कमेटी के सर्वानंद साथन सभी अरकानन जा संगत के सभी साथियों जा जिन हेड़ी पुरनूर महफिल में अची अवां जड़े नूरानी चेहरन की ज़ियारत जो शरफ हासिल करने जो मौके फराम किया अड़ी इल्म अदब के नूर से भरपूर महफिल मचाइण ते अवां खे 49 सालगिरह सैयद मुख्तार अली शाह साहब जी इन मुनासिबत सां अवां सभिनी खे दिल के गहराइयुनि सां मुबारकबाद अर्ज़ रखां। वक्त की तकाज़ा भी है ॼण जॾहिं गर्मी पंहिंजा पर खोले थी तो ॼण जंग जो मैदान बणिजी वञे थो। बहरहाल आउं दरिया के कूज़े में बंद करने की कोशिश कयां थो त जीअं वॾे मज़मून के लफ़्ज़नि में थोड़न जुमलन में समेटे यूसुफ के खरीदारन में पांचो नालो लिखाया। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन फरमायो मैं मानव जो यानी इंसान जो कदर कीमत उन जो फन है सलाहियत है। जै मानव में जेतरो फन दाह पदार्थ आइडिया है वो मानू ओतरो महान मोतबर आलिम आलिशान इन समाज के लाए सगारो इंसान है। ओ जेकॾहिं उहे फन फिक्र जा दिया पांजी जोत जलाईंदे सैयद मुख्तार अली शाह में नजर अचन त पोइ ही उस्ताद ही अदीब ही आलिम ही शाइर ही समाज सुधारक ऐं समाज जो दर्द रखंदड़ दिल की उन रवानी जवानी में हिता हले थो ऐं उत्तर सिंध के इलाइक़नि में वञी पंहिंजे इल्म जे गोहर ऐं जोहर खे अयां करे थो त पोइ आउं साईं जे इन फन फिक्र दात ज़ात ऐं संदसि सिफ़ात खे सलाम पेश कयां थो ऐं उन जे अज़मत खे सलाम आउं सलाम कयां थो साईं जे ॾाॾे खे जंहिं संदसि वारद जो नालो नूर मोहम्मद रखियो। नूर मोहम्मद उनखे मुख्तार अली ॾिनो। मुख्तार जेको बाख्तियार मुख्तार पंहिंजे ज़मीर में पंहिंजे वजूद में पंहिंजे ॾात में पंहिंजे ॾांव में पंहिंजे ॾिया में पंहिंजे ज़मीर जे उन ख़मीर में बाख्तियार वो उस्तादनि जी सरवाणी करे अदीबनि जी सरवाणी करे समाज जी सरवाणी करे पर ही बाज़मीर जुरतमंद अदीब ऐं शाइर ऐं हिन ते सिंध नाज़ कंदी। अली अलैहिस्सलाम ऐं मुस्तफा करीम जे नाम जे रब्त सां क़ाइम उन फर्द खे तॾहिं जोत ऐं जवानी मिले थी जॾहिं संदन वालिदैन जो ख़याल सोच तख़यल साम्हूं अचे थो त ही मुख्तार अली हुजे वो नूर मोहम्मद हुजे ऐं इन सिंध धरतीअ ते ॼमे ऐं शीर दरिया हुजे कप तां वेही अमृता जहिड़े पाणीअ जी लंब भरे पंहिंजे दिल ऐं वजूद खे सैराब करे त पोइ इहो किथां थो माठ करे सुम्ही पवे उन जूं छोलियूं उन जूं लोलियूं उन जी लात उन जी सिफ़ात यकीनन पंहिंजे जोहर में ताक़त वारी सगाई हूंदी। सैयद मुख्तार अली शाह समाज खे जेको जज़्बो बख़्शे थो उहो संदसि अञा जेकॾहिं उन जे वजूद ते आउं पहुचे वञा त सैयद हुजे उन में सचाई हुजे उस्ताद हुजे उन में अहलियत हुजे उन में अदालत हुजे उन में ईमानदारी हुजे उन में दयानतदारी हुजे त पोइ सैयद वाहिद सैयद पंहिंजे ज़ात ऐं सिफ़ात में सचो आहे। पोइ उस्ताद उहो समाज खे अहिड़ा अज़ीम हीरा ॾींदो जो समाज सवाल कंदो आहे त अहिड़ो हरस अहिड़ो हरम कंहिंखां सिखे उस्ताद कहिड़ो अथई। समाज
थी वो इहाई अज़मत उस्ताद जी त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल के में मोल मुल अखलाक करे पेश कर जो जे मोल मुल अखलाक पाण करे मंजे रहने त पोए उन्हें तसलसल के उन्हें इल्म जे जुआर करे से उन्हें जी तर्जुमानी करे से उन्हें रवानी करे से त वो सैयद में अमा के अखलाक में आला नजर इंदो इल्म में अदब में दाफ में पंहिंजे नौकरी जे उन निशानन ते कोई चिट सके को जिया फैज़ जे शहर तो वो तर्जुमो है तो फैज़ चयो तो जे करे कदम खपन जे करे कदम रुकजन तो फसनी पहाड़ बनती बने जबल बनती बने जे करे जान लीजे जे करे जान लीजे तो वो जान निशानी हुजे जे करे उन्हें जान निशानी था तो जे तो महबूब बने गसदे दसदे उन राम रतन दे यादगार की बोल तो एड़ा यादगार जो इंदर एड़ा शाकिरता इशारा इंदर तो इन अजीम इंसान दे गालाइन दे लाए वडो वक्त दरकार है वठी हर जन्म लबो मिठा मेरा में मिलबो खत्म होंदा आमद इंदो चिके जवान में मिलबो इंशाअल्लाह खेल महबूब मानसा महबूब थी दिवनियो अमा के खुदा अञा वधीक तौफीक ॾींदो त हिन इल्म अदब जे शहर में अञा अॻियां जलाईंदा वॾी महिरबानी दोस्तो